कंबर में ज़िला इंतज़ामिया वज़ीर-ए-आज़म के हुक्म के तुॾे छॾियो। ज़िला इंतज़ामिया पारां मुख़्तियारकार ऑफिस अॻियां शामियाना हणाए बचत बाज़ार लॻाई, जंहिं मां आवाम खे को बि रिलीफ न मिली सघियो आहे। रिपोर्ट कयो आहे हाकिम ख़ास खेली। सरकार तरफां रमज़ान जे भलारे महीने में अवाम खे रिलीफ ॾियण लाइ ज़िले हेडक्वार्टर वारे शहरनि में बचत बाज़ारनि जो हुकुम कयो हुयो, पर हितां जे ज़िले इंतज़ामिया सरकार जे अहिड़े हुकुम खे हवा में उॾाए सिर्फ़ खाना पूरी करण लाइ मुख़्तियारकार जी ऑफिस जे ऐवान अॻियां शामियाना हणी बचत बाज़ार लॻाई, जंहिंमें कुझु सब्ज़ी ऐं कतल जा रेड़ा बीठल आहिनि, जॾहिं त गेह अटे समेत ॿी कंहिं बि रोज़मरह वारी इस्तेमाल वारी शयुनि जा स्टॉल न लगाया वया हुआ। न ई वरी माण्हुनि खे अहिड़ी ॼाण ॾिनी वई हुई, जंहिं करे को बि माण्हू बचत बाज़ार में ख़रीदारीअ लाइ न आया, न ई अवाम खे को रिलीफ मिली सघियो। उन सिलसिले में शहरी ऐं रेढ़ी वारनि आवाज़ न्यूज़ सां पंहिंजा वीचार वञी ॾे चयो। बचत बाज़ार लगाई वई आहे अवाम खे रिलीफ ॾियण जे लाइ। सॼी सिंध हुकूमत जो ऐलान कयो आहे, इहो हिकु खाना पूरी यानी हिकिड़ी का शइ कोन, रुगो टेंट लॻाई वई आहे। का बि हिते रोज़मर्रा जी शइ मौजूदु कोन्हे, का ऐं किरानो मौजूदु कोन्हे, खंडु कोन्हे, अटो कोन्हे, गिहु कोन्हे। हिते रुगो ॿ टे ऐं असांजा गिदरनि जा ऐं सब्ज़ी जा स्टॉल हणी ऐं जंहिंखे को बचत बाज़ार था सॾनि। गिदरे ई रेड़ी आहे, बचत बाज़ार लॻी आहे, रुपए जो बि धंधो न थियो आहे। हिते बचत बाज़ार जेका आईंदो हिकिड़े रुपए जो बि धंधो न थियो आहे। को हिते माण्हू ई कोन्हे, को इहे ई रेड़ियुनि वारा आहियूं, कतल वारा, इहे सब्ज़ी वारा, इहो गिदरे वारा, असां इहे सभु माना जेके बि रेड़ियूं आहिनि कंहिंजो बि धंधो रुपए जो बि न थियो आहे। बाज़ार लॻिया ई विया आहिनि, कुझु बि रुपयो बि सेल न आहे। शी सुबुह लाइ असांखे बीहारे छॾियो अथऊं। हीअ सब्ज़ी असांजी उहा ई रेड़ियूं भरियूं बीठियूं आहिनि। इन जो कुझु त तव्हां मसइलो हल कयो न। असां मज़दूर माण्हू छा खाईंदा पीअंदासीं? असां कमाईंदासीं त खाईंदासीं, न त छा खाईंदासीं असां। मुख़्तियारकार बचत बाज़ार हीअं सुबुह लागू को गिराक न आयो आहे, गीदे ख़ाली बीठा आहियूं। शाम जो बचड़नि छा खणी ईंदासीं? बिल्कुलु असांजे मुख़्तियारकार असांखे को 1000 ॿ त न ॾींदो, मुख़्तियारकार 1000 ॿ असांखे ॾे त असां रड़ी बीहारे बीहूं। बचत बाज़ार में बीठल रेढ़ी वारनि दाहूं कयूं त को बि ख़रीदार न आयो आहे। असां शाम जो पंहिंजे बचड़नि लाइ छा वठी वेंदासीं? अहिड़ी तरह अवाम खे को बि रिलीफ न मिली सघियो आहे। कैमरामैन अकबर चांडियो सां गॾु हाकिम ख़ास केली, आवाज़ न्यूज़ कंबर।